पोए असांजे मुल्क जो बादशाह जॾहिं सदर सां मिलंदो अमेरिका सां पोइ पिनंदो। असांजो मुल्क ग़रीब हाल आहे, इमदाद ॾियो असांखे। माण्हू वरी अजीब आहिनि, माण्हू असां था खिलंदा त मुला पिननि था। अड़े कसम ख़ुदा जो हिन मुल्क में सदर वज़ीर आज़म पिनंदा आहिनि। ही मुल्क ई पिनणनि जो आहे, सभु पिननि पिया, रुगो असांजे कावड़ा वेठा आहियो। दरवेश ख़ुदा जा, पुलिस पिनण में पूरी, ऑफिसर पिनण में पूरा, सदर वज़ीर आज़म पिनण में पूरा। पुलिस बीठी आहे रोड ते, लकड़ो अॻियां, साइड कर, कागज़ खणिया, चई कागज़ विसरी विया, इमरजेंसी हुई, डिलीवरी मसलो हो, कागज़ विसरी विया। न कानून जी भञकड़ी। पाकिस्तान में 75 साल थिया न, असां त कानून खे नि कोन ॾिठो। पाकिस्तान जो कानून 1 ॾूॾो ॿेॾो 5, पाकिस्तान में कानून। पाकिस्तान में कानून आहे, कमंद 300 रुपया मण, देवी जूं काठियूं 800 रुपया मण। मात करे ॿनियुनि मां कमंद कढी देवियूं पोखियो। ही मुल्क अहिड़ो आहे। हिन मुल्क में कानून। बेनज़ीर मरहूम ॾींहं ॾिठे जो इस्लामाबाद में शहीद थी वई। अॼु ॾिठी उनजे कातलनि जी ख़बर कोन पई त कंहिं उनखे मारियो, केस ई कोन हलियो, वो ॿुधी वियो हलियो केस। जंहिं मुल्क में बेनज़ीर जे कातिल नथा पधरा थियनि उहो केस नथो हले, उन मुल्क में तुंहिंजी यूनिक खटारो मोटरसाइकिल तुआरी रिढ कोन वरंदी कोन। वही हली ख़त्मू ॾेई छॾ। पाकिस्तान जो कानून, यो कानून है भाई, ये मुल्क है। इलेक्शन तव्हांखे न कराइणी हुई त न करायो, कौम खे तंग त न करियो, मस्करी त न करियो। अॻुवा त ठप्पा हणी, बैलेट पेपरनि ते ठप्पा हणी, डब्बा भरे आरओ ऑफिस में सील करे रखी छॾिया। बाक़ी जेके ठल्ला डब्बा मस्करी वारा हुआ उहे पोलिंग ते खणी आया। वो हुते जेके भरिया पिया हुआ से अॻु में भरिया पिया। रुगो कौम था मस्करी। ही मुल्क आहे छा आहे? ॾचो आहे। पाकिस्तान जे कानून है, कागज़ खणिया, बंद करे कानून जी, खबरदार। साईं मूंखे इमरजेंसी आहे, डिलीवरी मसलो, कागज़ मूंखे विसरी आहे, हीअ तव्हांजी चांहि पाणी, मूंखे छॾियो था वञो। हले कानून बाल थी वियो। ये बि पिननि पिया, रोड ते बीठा आहिनि, पर हिननि जे पिनण जो अंदाज़ और आहे। ऑफिसर करप्शन कंदा, रिश्वत वठंदा, स्कीमनि जा पैसा हड़प कंदा, हराम करे खाईंदा। पुलिस वारा भी हराम करे खाईंदा। पिननि सभु था, पर हो हराम करे था खाइन, असीं हलाल करे था खाऊं। असीं वेठा आहियूं मदरसे में, तेसी चुंग ची रक्षो अची मदरसे में बीठो। छा आहे? दीदी वो वडेरो चिबड़ मरी वियो, उनजो ख़त्मो हुए। 2 देगियूं बिरयानी जो वठो, छोकरनि खे खाराए, दुआ घुरी छॾा। अल्हम्दुलिल्लाह मां लायो थोरा देगियूं ऐं छुटायो भत ॾे छोरनि खे। सांझी वडेरे चिबड़ खे असीं कुल्हे ते खणियो था कि जन्नत जो गेट टपायूं ऐं खुट को टके जो टक। हू हराम करे खाईंदा, असांखे इज़त सां ॾेई वरी दुआ जी अपील करे वेंदा। बादशाह जॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि वेंदो आहे दौरे ते त पिनंदो आहे। मुल्क लाइ इमदाद खपे। मोहम्मद पाक जॾहिं दौरे ते वञे रब सां मिले त हिन ग़रीब उम्मत लाइ जन्नत पिनी अचे। हू इमदाद पिनी ईंदो आहे, ही जन्नत पिनी ईंदो आहे। बादशाह के व्हाइट हाउस घुमाईंदा, मोहम्मद मुस्तफा के जन्नत घुमाईंदा। बादशाह मुल्क जे लाइ गिफ्टूं ऐं तोहफ़ा खणी ईंदो। मोहम्मद मुस्तफा उम्मत लाइ गिफ्ट ऐं तोहफ़ो खणी आयो 5 वक़्त नमाज़। या महराज वारी रात असांखे मिली। माण्हू सुठो आहे पर नमाज़ कोन थो पढ़े। माण्हू भलो आहे, ईमानदारी नमाज़ नथो पढ़े, उहा अलॻि ॻाल्हि आहे। माण्हू भलो आहे।
नमाज कोन तो पढ़े मानू भलो आहे। असां गॾ वरतो आहे गॾ पर लिड भली तो लाए। लिड ऐं भली फिर ये गाला खोरी। खबरदार मुझे गर्मी थी आ वास्कोटी लाया तो लाए छॾ, कमीज भी लाया तो लाए छॾ, वो हेठा गंजी पई आहे बुनियान इहो भी लाया तो लाए छॾ, पुठा उगाड़ा तो कर हाँ भले कर, सलवार तो लाया गर्मी थी आ सलवार मता लाई, सलवार लाइंदे उघाड़ो थी पूने। सलवार लिबास में फर्ज आ, सलवार जरूरी आ, सलवार न होंदी उघाड़ो होंदे। अब भत रजो सब मसालो आहे पर चांवर कोने। अब मानी पचायो बियो सब कुछ आहे पर अटो कोने। अब चाय काढ़ो खंड पत्ती खीर आहे पर पत्ती कोने। सलवार का सवाए मुर्स उगाड़ो आहे, लिबास में सलवार जरूरी है, चाय में पत्ती जरूरी है, पत्ती न होंदी चाय कोन कड़ंदी, भत में चांवर जरूरी है, चांवर न होंदा भत कोन रधबो। मुसलमानी में नमाज जरूरी है, नमाज न होंदी मुसलमानी कान ठहंदी। मन तरक सलात मुतअम्मिदन फकत कफर। 5 वक्त नमाज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महराज वारी रात उम्मत लाए तोहफो खणी आया। उन जो हशर जो असां कयो आ तो ता सबन के खबर आ। शुक्र करियो 50 हुयूं। हजरत मूसा अलैहि सलाम मेहरबानी कई जो घटजी वञी 5 थी जो ओरिजिनल 50 हुजन आ तो चंगा भला भी कोन पढ़ना। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी रात विया अल्लाह तबारक व तआला खां 5 नमाजूं तोहफे में वठी आया हिन उम्मत लाए। अचे बि मथा रमजान केॾा था वञो मेड़े ते पिया वञो हले थो तू हले थो यार 5 मिंट बियो ऐं रुगो कपड़ा मटाए अचां ऐं हला थो सॼी संगत खे बीहारे छॾई तो 5 मिंट बियो मेड़ो पंहिंजा पाड़े जो आहे साईं कावड़ पवंदो ऐं हलां थो रुगो बियो ऐं कपड़ा मटाए अचां। संगत के बीहारे कपड़ा मटाए आयो गंदी कुल्हे ते वञे पियो मेड़े ते जेको मेड़े जे लाइ 5 मिंटन में तैयार थी वियो उन पंहिंजी जिंदगी में हज़ारे बांगू ॿुधियूं आहिनि। अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं हुनखे चइजे तो हल मस्जिद में नमाज पढ़ूं तो उज़ुर तो ॾे तो मुंहिंजी कांच पली था। मेड़े जे लाइ यकदम तैयार थी वे अल्लाह जे हाज़िरी भरण लाइ तैयार कोन थो थी।